नाज़रीन अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। दादू खां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर सखी सरदार टारण जी मोरो शहर जे गफ़ारी मोहल्ले जी रहवासण 6 ॿारनि जी मां मुस्मात नुसरत ज़ाल अली खान मला दादू जी अदालत में सख़्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो त मुड़िस भाइरनि कुर्बान मला शहमीर मीरो ऐं इरफान मला जे चवण ऐं शक जी बुनियादुनि ते मुड़िस घर जो ख़र्च न ॾियण ऐं शक करण ते मूं ते कूड़ा इल्ज़ाम मूंखे घर जे अंदर मुसलसिल कैद करे हर रोज़ तशद्दुद कंदो रहियो। मुंहिंजी ऐं मुंहिंजे बच्चनि जी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। मां वझ वठी अदालत पहुती आहियां। हिन चयो त मुड़िस ऐं हुनजे भाइरनि जो शक आहे त मां कंहिं सां घर मां निकिरी वई आहियां। मां कंहिं सां बि निकिरी न वई आहियां। मां मुड़िस जे तशद्दुद कैद करण ऐं घर में ख़र्च न ॾियण सबबि अदालत पहुती आहियां। हिन IG सिंध DIG हैदराबाद SSP नौशरा फिरोज़ खां मुतालबो कयो त मुंहिंजे मुड़िस समेत संदन भाइरनि खे गिरफ्तार करे मूंखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेजी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।